एक ॿी अहम ख़बर खां खे आगाह कयूं पिया। ठटे में गुजे में बीठल क्रेन सां मज़दाई कार टकराइजी वियो। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे, 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे वेझो गुजे में बीठल क्रेन सां मज़दाई कार टकराइजी वियो। हादसे में हिकु ॼणो फौत ऐं 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया। फौती जो लाश वाक़े वारे हंध ते पियल आहे। ज़ख़्मी अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। अफ़सोसनाक ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। ठटे वेझो गुजे में बीठल क्रेन सां मज़दाई कार टकराइजी वियूं। हादसे में हिकु ॼणो फौत थी वियो आहे, 7 ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। फौती जो लाश वाक़े वारे हंधि पियल आहे, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। ठटे वेझो गुजे में बीठल क्रेन सां मज़दाई कार टकराइजी वियूं। हादसे में हिकु ॼणो फौत ऐं 7 ज़ख़्मी थी पिया। तफ़सील मालूम कंदासीं ठटे मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर रशीद जाखरो खां। जी रशीद, कहिड़ा तफ़सील आहिनि हादसे जे हवाले सां आगाह कजो। हाँ जी, ठटे लगे गुजे बरसा कौमी शाहराती तामीराती इदारे FWO जे बीठल क्रेन में एक ॿिए पुठियां 2 गाॾियूं मज़दा ऐं कार टकराइजी वियूं, जंहिं सबबु हिकु ॼणो फौत थी वियो आहे, 7 ॼणा ज़ख़्मी थी विया आहिनि। ज़ख़्मी फौती काफ़ी देर ताईं वाक़े वारे हंधि पियल हो। ज़ख़्मी सिविल अस्पताल मुंतक़िल कया विया आहिनि। छठो क़ौमी शाहराती ते गुजे लॻे सुमन अली वटि मरमती कमु सबबु बीठल क्रेन ठटे खां कराची कुकड़ू खणी वेंदड़ मज़दा टकराइजी वई, जंहिंमें सवार मज़दूर जमील तॾहिं ते फौत थी वियो आहे ऐं 5 ॼणा हनीफ, बिलावल, कमाल ऐं अजमल ज़ैन ज़ख़्मी थी पिया आहिनि। साॻी क्रेन सां कराची खां बदिन वेंदड़ कार टकराइजी वई, जंहिं कार में मेहरबानी रशीद अपडेट करण लाइ।